ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा सभिनि खां पहिरियों चवंदा आहिनि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा निराकार बाप जी संतान आहियां। परमात्मा आत्माउनि जो बाप आहे, बेहद जो बाप आहे न। विश्व जी सर्व आत्माउनि जो बाप परमात्मा हाणे सृष्टि ते आयो आहे। पाण खे सभिनि वेद शास्त्र आदि उपनिषद आदि जो सार तो ॿुधाए। बाबा चवंदा आहिनि मां कोई इहे सभु शास्त्र आदि खणी करे तव्हांखे ॿुधाईंदो न आहियां। मां कुझु पढ़ी करे ज्ञान न ॿुधाईंदो। मुंहिंजी आत्मा में त ज्ञान आहे ई। मां ब्रह्मा जे तन में ईंदो आहे त हुन जे मुख सां ज्ञान उच्चारण लॻंदो आहे। बाबा आहे ई ज्ञान जो सागर पतित पावन। ईंदो आहे ज्ञान ॿुधाईंदो आहे, आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे, पूरी सृष्टि खे ई पावन ठाहींदो आहे न। पत्थर बुद्धि मनुष्यनि खे पारस बुद्धि ठाहिण जो कमु हुन परमात्मा बाप जो अथसि। सत्युग में त सभिनि जी बुद्धि पारस बुद्धि हूंदी। हिन समय तव्हांजी बुद्धि खे पारस ठाहिण वारो बाप चए थो कि मूंसां पंहिंजो बुद्धि योग लॻायो त तव्हांजी बुद्धि पारस थी वेंदी। पोइ सत्युग में तव्हांखे महिनत न करणी पवंदी। सत्युग त्रेता में पाण खे हीअ महिनत न करणी पवंदी। हाणे हिकु जनम ई महिनत करणी। पंहिंजी आत्मा खे सतो प्रधान ठाहिण लाइ पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे निराकार बाप खे यादि करणो। घड़ी घड़ी यादि करणो। छो जी शरीरनि खे ॾिसण जी, शरीरदारनि खे यादि करण जी आदत पइजी वई आहे न। निराकार खे त कॾहिं असां यादि ई न कयोसीं, पंहिंजे खे आत्मा सम्झो ई नसीं, त इहा हिकु जन्म थोरी महिनत करणी पवंदी। सत्युग हूंदो आहे 1250 वर्ष। त्रेता में असांजी 2 कलाक कम थी वेंदी आहे। लेकिन द्वापर में जॾहिं आत्मा विकारनि जी वश थींदी आहे त ॾाढी जल्दी जल्दी कलायूं ख़तमु थींदियूं आहे। तव्हांजो जीवन हाणे हिकदमि दुखी थी वियो अथव न। हाणे सुख शांति जो सागर पंहिंजे जीवन खे सुख शांतिमय ठाहिण लाइ पाण आत्माउनि खे वरतो ॾियण आयो आहे। पहिरियों पहिरियों पाण आत्मायूं मच्छरनि सां दृश्य शांति धाम में वेंदासीं। शिव जी बारात ॻायल आहे न। शिव जी बारात में पहिरियों पहिरियों केरु भारती हूंदा? आदि सनातन देवी देवता धर्म वारा। पोइ हुन खां पोइ बाक़ी सभु धर्म वारी आत्मायूं मच्छरनि सां दृश्य पाण सभी आत्मायूं श्री बाबा सां गॾु परम धाम में हली हलंदासीं। पोइ पंहिंजे समय ते सृष्टि जे सत्युग में पंहिंजे समय में ईंदासीं। हाणे जेको वरतो वठंदासीं उहो 2 युग हलंदो। द्वापर युग खां त जनम मरण में ईंदे ईंदे हर जन्म में जेका कर्म कया उन जे अनुसार ॿियो जन्म मिलंदो हुयो। लेकिन हाणे सत्युग त्रेता 2 युग असांखे ॿिन्हिनि युगनि जे लाइ बाबा असांखे हाणे खां ई वरतो थो ॾे। जेतिरो ज्ञान धारण कंदासीं, ॿियनि खे ॾींदासीं, ओतिरो असांखे हुते धन संपत्ति मिलंदो। सुख शांति त सभिनि खे हूंदी, लेकिन धन में फ़र्क़ु हूंदो। लेकिन धन में फ़र्क़ु हूंदे हुए बि आत्मा खे दुख न थींदो कि मूं वटि कम धन आहे, हिननि वटि ज्यादा। हुते सभी आत्माएं संतुष्ट रहेंगी। शांति धाम में त बिना शरीर जे रहंदियूं आहिनि न। आत्मा हिकु सितारे मिसल पंहिंजी दुनिया में रहंदी आहे। इहे जेका अखियुनि खां सितारा ॾिसूं था, हिननि खां बि परे जिते सूर्य चांद जी बि रोशनी न पहुची सघंदी आहे, हुते पाण सभी आत्माएं सितारा मिसल हिकु उल्टे झाड़ वांगुरु रहंदा आहिनि। हुन उल्टे झाड़ जो बीज केरु आहे? परमात्मा। ऐं पाण सभु झाड़ में रहण वारी आत्मा आहे। उहो आहे शांति धाम। हुते अथाह शांति हूंदी आहे। हिते जॾहिं ईंदा आहियूं सत्युग त्रेता में बि पाण सुख शांति वारो जीवन जियो हुयो। हर मनुष्य आत्मा हुयूं, प्रवृत्ति मार्ग बि हुयो, धंधोदारी बि हलंदो हुयो, लेकिन सभु शांतिमय सुखमय हो। द्वापर युग खां अशांति शुरू थी आहे। हाणे त ॾाढी ई अशांति थी वई आहे। घर घर में हर आत्मा कहिड़े न कहिड़े कारण अशांत आहे थी।
हाणे अहिड़ी अशांत आत्माउनि खे शांति जो सागर परमात्मा बाप सभिनि खे शांत करणु आयो। कंहिंखे कहिड़े प्रकार जी अशांति आहे, कंहिंखे कहिड़े प्रकार जी अशांति आहे। अशांतियुनि जा कारण जा बि लिस्ट निकारो त ॾाढी निकिरी वेंदी। त सभु प्रकार जी अशांति जेकी मन में आहे हिनखे शांत करण लाइ बाबा पाण खे रोज़ रोज़ अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधाईंदा। पोइ जेकी बि ॻाल्हि तव्हांखे सुठी लॻे उनखे यादि करे पंहिंजे मन खे सम्झाए पंहिंजे मन खे शांत करणु। शांति जो सागर बाप अची करे छा कंदो आहे? आशीर्वाद या रूह न कंदो आहे, पाण खे आशीर्वाद न ॾींदो आहे, पाण खे ज्ञान ॿुधाईंदो आहे कि इहो मूं वटि ज्ञान अथव। हाणे तव्हांखे जेकी बि ॻाल्हि जे कारण अशांति अथव न, त मुंहिंजे ज्ञान में तव्हांखे जेकी बि ॻाल्हि सुठी लॻे थी उहा सोचे करे मन खे उहा ॻाल्हि ॾेई करे हुन मन खे शांत करो। बाबा चए थो मूं वटि त ज्ञान जा अलॻि अलॻि रतन आहिनि, असां ज्ञान जी अलॻि अलॻि ॻाल्हियूं आहिनि। जेकी बि ॻाल्हि तव्हांखे सुठी थी लॻे उहा मन खे ॾियो ऐं मन खे शांत करो। जीअं डॉक्टर वटि अलॻि अलॻि बीमारी जी अलॻि अलॻि दवाई हूंदी आहे, हिकु बीमारी जी अलॻि अलॻि डॉक्टर बसि अलॻि अलॻि दवाइयूं बि हूंदियूं। त परमात्मा बि हाणे पाण आत्माउनि में जेको इहो रोग लॻल आहे अशांति दुख जो बीमार अलॻि अलॻि टेंशन जो विकारनि जो, हिननि खां पाण आत्माऊं कीअं मुक्त थियूं, जंहिंजे कारण आत्मा रोगी थी आहे, हुनजे कारण शरीर बि रोगी थी आहे। आत्मा जॾहिं आत्मा में कुझु अशांति हूंदी आहे या अहिड़ी कोई ॻाल्हि हूंदी आहे त आत्मा जे सोचण जो असर शरीर ते बि पवंदो आहे। त बाबा कंहिंखे दवाई ॾियणु आयो आहे? आत्मा खे। कहिड़ी दवाई ॾियणु आयो आहे? ज्ञान जी अलॻि अलॻि पॉइंट, जेकी बाबा ज्ञान जी अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधाए थो न, हिन मां जेकी बि ॻाल्हि तव्हांखे सुठी थी लॻे उहो पंहिंजे मन खे ॾेई छॾो कि ॾिस तोखे हीअं तकलीफ़ थी थिए त तूं हिन ॻाल्हि खे न सोच, तुंहिंजो बाप हीअं थो चए, हाणे तूं हीअ बाप जे चयो मन ऐं पंहिंजे पाण खे शांत कर। त मन शांत हूंदो आहे त शरीर बि सुठी तरीक़े सां हलंदो आहे। शांति जो सागर बाप अची करे सभिनि आत्माउनि खे सृष्टि खे सुख शांतिमय ठाहिण जे लाइ कॾहिं ईंदो आहे? संगम युग ते। कलयुग जो अंत सतयुग जो आदि जे विच जे समय हिनखे संगम युग चइबो आहे। बाबा चईंदा आहिनि ॾिसो तव्हांखे पंहिंजो हिसाब किताब त चुकतो करणो ई आहे न। हिसाब किताब चुकतो करण में कई प्रकार सां तव्हां हिसाब किताब चुकतो करे सघंदा आहियो, लेकिन सभिनि खां सहज तरीक़ो कहिड़ो आहे पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण जो? पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजे जन्म जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदा। असांखे थोरी पतो आहे असां कहिड़े कहिड़े आत्मा सां छा छा असांजो हिसाब किताब आहे, लेकिन परमात्मा खे यादि करण सां सभिनि सां पंहिंजो जेको हिसाब किताब उहो ख़तमु थी वेंदो। छो जी पाण भॻवान जे कार्य में लॻायूं न, त हाणे भॻवान जी ज़िम्मेवारी आहे कि भई हिन जो कंहिंसां बि लेणो देणो अथसि त मूंखे हुनखे चुकतो कराइणो ई पवंदो, छो जी इहो मुंहिंजो मददगार थियो आहे, मुंहिंजे कार्य में मदद थो करे। अगरि इहे वरी खां ॿियो काॾे हिसाब किताब चुकतो करणु हली आहिनि त पोइ मुंहिंजी मदद केरु कंदो? भॻवान खे बि पंहिंजा मददगार खपनि। त पाण थी वियासीं सच्चा सच्चा खुदाई ख़िदमतगार। अगरि पाण भॻवान जी श्रीमत ते हलूं था, उनखे निराकार रूप में यादि करूं था, त पाण सच्चा सच्चा खुदाई ख़िदमतगार थींदासीं। बाबा चईंदा आहिनि हिकु हूंदो आहे हद जो ड्रामो, ये सृष्टि जो बेहद जो ड्रामो थो हले। हाणे बेहद अर्थात पूरी सृष्टि ते ड्रामो थो हले। असां जॾहिं आत्मिक स्थिति में टिकी करे परमात्मा खे यादि करे पूरी सृष्टि खे ॾिसंदासीं त ॾिसो हिन समय सृष्टि ते काथे बीमारी थी हले, काथे बाढ़ थी हले, काथे लड़ाई झगड़ा था हलनि, काथे छा थो थिए छा थो थिए। त भॻवान त हिन सृष्टि खे ड्रामे जे रूप में ॾिसंदो आहे। भई जीअं पाण मूवी ॾिसंदा आहियूं न, मूवी में बि काथे छा थींदो आहे, काथे छा थींदो आहे, काथे छा, त हूअं ई हिन सृष्टि ते बि इहो बेहद जो ड्रामो आहे।
अलग अलग धर्म हिन में पाठधारी आहिनि, आत्मा ई सभु पाठधारी आहिनि, हुननि में बि सभी पाठधारियूं अलग अलग धर्मनि जे हिस्सनि में बटियल आहिनि। सभिनि जो पंहिंजो पंहिंजो देश बांटे रखियो अथनि न। त बि ॾिसो केॾो वॾे ड्रामे में केॾी लड़ाई झगड़ो, केॾो शोर आहे, हिकदमि अशांति आहे। हाणे भॻवानु हिन बेहद जे ड्रामे खे ख़तमु करणु आयो आहे, छो जो इहो ड्रामो 5000 साल जो ई हूंदो आहे न। 5000 साल में ये रील पूरी ख़तम थी वेंदी आहे ड्रामा जी, पोइ हिक खां वापसि इहो ड्रामो शुरू थियण वारो आहे। ॾिसो असांजी त कोई ॻाल्हि पंहिंजे जीवन में सुठी हूंदी आहे त चईंदा आहिनि न वापसि कॾहिं ईंदा उहे ॾींहं। पाण ई भॻवान सां इहे सभु चीजूं मांगदा आहियूं कि असांजा वापसि उहे ॾींहं अचनि, वापसि उहे ॾींहं अचनि। त भॻवानु चए थो ड्रामो उअं ई रिपीट थो थिए। हाणे हिक खां वरी खां सतयुग त्रेता द्वापर कलयुग, वरी खां चारई युग, एज इट इज जीअं तव्हां जेतिरा जन्म वरिता, जंहिंसां तव्हांजो जो पाठ अथव उहो वापसि खां ईंदो। त इहे बेहद जी ड्रामा खे सम्झण जे लाइ पहिरियों पंहिंजे पाण खे ॼाणो, पंहिंजे बाप खे ॼाणो, त बाबा जी इहा पूरी रचना पाण खे सम्झ में अचे। लेकिन बाबा त पाण खे सुठी दुनिया ठाहे करे ॾेई वियो आहे न। बाबा त पंहिंजे लाइ हाणे सतयुगी सुखनि जा ॾींहं ठाहिण लाइ आयो आहे। पर हिन ड्रामे में दुख जो पार्ट कीअं थी वियो? छो जो द्वापर खां असां विकारनि जे वश थी वियासीं, इन करे हिन ड्रामा में दुख जो पार्ट शुरू थी वियो। इहे हिन ड्रामा में अधु कलाक सुख जो पार्ट, अधु कलाक दुख जो पार्ट हलंदो। बनी बनाई चई न बनी बनाई जेकी ठहियल आहे, जेको लिखियलु आहे उहो हले थो। लिखियलु किथे आहे? भॻवानु लिखण वारो न आहे, लिखण वारा बि पाण आहियूं। हाणे ॾिसो, हाणे पाण खे भॻवानु सम्झ ॾिनी अथई न कि हाणे सतयुग अचण वारो, त तव्हां ईअं ईअं कर्म करो। भॻवानु त पाण खे सुठा कर्म करण थो सेखारे न। विकारनि में न वञो, बुरो न ॾिसो, बुरो न ॻाल्हायो, बुरो न सोचो। हाणे ई पाण पंहिंजी भाग्य जी रेखा, पंहिंजी क़िस्मत पाण हाणे खुदि ई था लिखूं। दोष भॻवान जे मथां थोरी आहे। जॾहिं भॻवानु आहे त आयो आहे हाणे कलयुग जे अंत में, चए थो कि अॼु कलयुग आहे, कल्ह सतयुग अथव। त अॼु पाण खे हिन दुनिया खां पैकअप करणो आहे। छा? पंहिंजे पाण खे जेको बि हिते जिन जा बि हिसाब किताब अथव, जेको बि पुराणो जो कुझु बि अथव, उहो सभु ॿियनि खे ॾेई छॾो, जंहिंजो जेको बि आहे। छो जी कल्ह सतयुग में हलणो आहे न। त पंहिंजा सुभाउ संस्कार त विकारी रावण जा आहिनि, त रावण जा सभु सुभाउ संस्कार रावण खे ॾेई छॾियो। हाणे भॻवानु जीअं चए थो उहो पंहिंजी आत्मा में धारण करो। हुन कोई किथे पाण वेंदा आहियूं त जंहिं ॾींहुं वापसि अचिणो हूंदो आहे घर, त पाण पैकिंग कंदा आहियूं न, जंहिंजी जेकी चीज हूंदी आहे हुनखे ॾेई छॾींदा आहियूं। हाणे पंहिंजी आत्मा खे पैकअप करणो, आत्मा खे पैकिंग करणी आहे। रावण जी सभु सुभाउ संस्कार रावण खे ॾेई छॾिणा आहिनि। पुराणी ॻाल्हियूं जंहिंसां बि जेको कयो सभु कुझु हुननि खे ॾेई करे परमात्मा खे यादि करे नया सुभाउ संस्कार धारण करणु। इन रीति ई तयारु थियणो सतयुगी दुनिया में हलण लाइ। हाणे जेको जीअं जेतिरो कंदो उहो पंहिंजी क़िस्मत खुदि ई थो ठाहे न, भॻवानु थोरी थो ठाहे। भॻवानु त पाण खे राह ॾेखारींदो आहे। पाण पंहिंजी क़िस्मत लिखण वारा पाण आहियूं। बाबा चए थो तव्हांजे भाग्य जी रेखा कलम मां तव्हांखे ॾिनी आहे, ऐं मां इहो सम्झायां थो कि हिन कलम खे हीअं हीअं हलाईंदव त तव्हां एॾो ऊचो पद पाईंदव हुते वञी करे, ऐं हीअं हीअं कंदव त पोइ हुते बि वञी करे घटि पद पाईंदव। 2 युगनि जी पूरी भाग्य जी रेखा पाण हाणे ठाहियूं था। पोइ द्वापर युग खां त पंहिंजे हर जन्मनि जो हिसाब किताब पाण सां गॾु हलंदो रहंदो। सॼी रील रिपीट थिए थी, फिरदे फिरदे पोइ रोल ख़तमु थींदो आहे, पोइ वापसि खां शुरू थींदो आहे। बाबा चए थो कि सॼी दुनिया जो पाठ हलणो आहे उहो टिक 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 हलंदो रहंदो आहे। हिकु सेकेंड न मिले ॿिए सेकेंड सां। मतिलबु हिन मूवी, हिन 5000 साल जो जेको ड्रामो आहे न, हिन में हिकु सेकेंड ॿिए सेकेंड सां मिली न सघंदो आहे।
एतिरो नयो लॻंदो आहे। हर सेकेंड पाण खे कुझु न कुझु नयो ॾिसण लाइ ॿुधण लाइ मिलंदो आहे। ये चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। अॻियां तव्हां कुझु बि थोरी ॼाणंदा आहियो। चईंदा हुयसि भई हिते खेल खेॾण आया आहियूं, असां खेॾूं था, लेकिन एतिरी सुठी रीति सम्झो थोरी। हाणे त बाबा पाण खे प्रैक्टिकल में चए थो कि हिनखे आत्मा सम्झी करे हिन पूरी दुनिया खे ॾिसंदव। पूरी दुनिया खां पहिरियों तव्हां पंहिंजे घर में जेका रहण वारा माण्हू आहिनि हुननि खे आत्मिक स्थिति में टिकी करे ॾिसंदव त तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। कीअं इहे सभु आत्मायूं कोई शादी करे, कोई शादी करे, कीअं आत्मा सां मुंहिंजो छा संबंध सां पाठ आहे। अॼु कोई तव्हां सां कहिड़े संबंध सां पाठ थो वॼाए, कल्ह अलाए कहिड़े संबंध सां असां पाठ वॼाया आहिनि जो हिसाब किताब सां चुकूं था करूं। त हिन रीति हर हिकु ॻाल्हि खे ॾिसंदव, सोचंदव त तव्हांखे जीवन में सभु दुखनि सां तव्हां परे थी वेंदो। छो जी दुख हिकु हिन जे लाइ बि थींदो न, भई हिन मूंखे हीअं चई, हिन मूंसां हीअं कई। अरे असांजो हिसाब किताब आहे तॾहिं त हिन कई। हाणे बसि इहो सोचणो आहे असांखे ॿियो हिसाब किताब न ठाहिणो। इहो पाण खे ध्यानु रखिणो आहे। बाप जो परिचय सभिनि खे ॾियणो आहे। कंहिंखे बि हीअं न चइणो आहे कि भॻवानु आयो आहे ऐं हीअं ई कमु थो करे। हमेशह चओ कि तव्हांजा ॿ बाप अथव, आत्मा जो बाप अलॻि आहे ऐं शरीर जो बाप अलॻि आहे। त तव्हां जीअं पंहिंजे शरीर जे माउ पीउ सां संबंध निभाईंदा आहियो, उन्हनि सां संबंध में ईंदा आहियो, ॻाल्हाईंदा कंदा आहियो, पोइ पंहिंजी आत्मा जे बाप सां बि तव्हां संबंध रखो। परमात्मा खे बि निराकार रूप में यादि करो त तव्हांजी आत्मा खे शक्तियूं मिलंदियूं। हिन रीति परमात्मा जो परिचय सभिनि खे ॾियणो आहे। पंहिंजी आत्मा जो जेको बाप परमात्मा आहे उनजो असली नाम शिव आहे। बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई तॾहिं आहे जॾहिं अति धर्म जी ग्लानी थींदी आहे। हिनखे चइबो आहे घोर कलयुग। हिते ॾाढो दुख आहे। कई आहिनि जो चईंदा आहिनि अहिड़े घोर कलयुग में पवित्र कीअं रही सघूं, परंतु हुननि खे पतो ई न आहे कि पावन ठाहिण वारो बाप हिन दुनिया में अची वियो आहे। परमात्मा जी यादि सां तव्हां पवित्र रही सघंदा आहियो। सतयुग में स्त्री पुरुष पवित्र रहंदा हुया न। छो जी कलयुग जे अंत में परमात्मा खां शक्ति वतन, तॾहिं त हुते बि घर गृहस्थ हुई, लेकिन पवित्र आश्रम में त हमेशा सुठो ई हूंदी न, शुद्धता हूंदी आहे। जॾहिं गृहस्थी आश्रम जे रूप में माण्हू सम्झनि था। हाणे जी गृहस्थी त आश्रम न आहे, कॾहिं गृहस्थी आश्रम हुई, सतयुग में। छो जी पवित्र गृहस्थ आश्रम हुयो न। पवित्र दुनिया स्वर्ग हेवन आहे, इहा आहे दोजक नर्क दुनिया। तव्हां ॿार सम्झो था न। सम्झाइण में बाबा चईंदा आहिनि सम्झाइण में थोरी महिनत लॻंदी आहे। छो जी माण्हू ॾाढे समय खां शास्त्र आदि पढ़नि था न, इहे त बिल्कुलु नई ॻाल्हियूं आहिनि, त थोरो सो समय लॻंदो आहे। लेकिन थोरो सो अगरि पाण वीचार सां अगरि मंथन कंदासीं त सम्झी वेंदासीं। तव्हां ॿार बाप वटि आया ई आहियो छो जो तव्हांखे वरिसो वठिणो अथव। बाबा चए थो ॾिसो जीअं नयो मकान ठाहींदा आहियूं त पुराणे मकान सां दिलि हटिजी आहे न, हटिजी वेंदी आहे कि हाणे त बसि नए मकान में वेंदासीं, पोइ हीअं कंदासीं हीअं कंदासीं। पुराणे में रहंदे हुए बि बुद्धि का छा यादि कंदी आहे कि नए मकान में वेंदासीं। त हिते बि पाण खे हाणे परमात्मा चए थो कि कल्ह तव्हांखे सतयुगी रूपी नए घर में हलणो अथव। त हिन पुराणी दुनिया सां पंहिंजी दिलि न लॻायो। रहणो त अञा हिते ई आहे, लेकिन ममत्व कटो। हिते रहंदे हुए बि यही सोचो कि हाणे असांखे पहिरियों पंहिंजे घर परमधाम में वञिणो आहे, पोइ असां ईंदासीं सतयुगी नई दुनिया में। हुते पोइ नई रीति संबंध में ईंदासीं। आत्माएं त सभु इहे ई हूंदियूं न, परंतु हुते स्मृति, व्यवहार, संबंध, स्वभाव, संस्कार सभु बदिलजी वेंदो। उथणी वेहणी, खाइणी पीअणी सभु बदिलजी वेंदा न। शरीर बि पाण खे सुठो प्रदान मिलंदो। हितां ऐं हुते में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। आत्मा ई हुई रहंदियूं। आत्मा ई कॾहिं विनाश खे प्राप्त न कंदी। विनाश त इहो शरीर थींदो आहे न।
आत्मा शरीर छॾंदी आहे त नज़र बि न ईंदी आहे। भई असां हुनखे आत्मा नज़र अचे त कुझु हुनजो बि कुझु करूं न, आत्मा त कुझु नज़र ई न ईंदी आहे। शरीर खे ई सभु माण्हू जलाए आदि पोइ जेको बि कार्यक्रम करणो हूंदो अथसि, लेकिन आत्मा जेकी मुख्य पाठधारी हुई शरीर में, हुनजे लाइ कोई कुझु कंदो आहे? न कंदो आहे। आत्मा खे शांती मिले, बसि चईंदा आहिनि हुनजी आत्मा जी शांति जे लाइ बैठक था रखूं हीअ, लेकिन कॾहिं हिन रीति थोरी सोचियो हुयोसीं भई उहो निराकार आत्मा हुनजो रूप आहे, निराकार रूप में हुनखे यादि करूं, हुनजे परमात्मा खां शक्ति वठी करे हुन आत्मा खे ॾियूं। न, शरीर जे लाइ ई रोईंदा हुयासीं न। हाणे बाबा चए थो आत्मा में मोह रखो, आत्मा खे पहचानो कि मां आत्मा अविनाशी आहियां, मूंखे कॾहिं बि काल न खाई सघंदो आहे। काल सां समय, शरीर ही मुर्दो थींदो आहे न जॾहिं मां निकिरी वेंदी आहियां। मां शरीर में हूंदी आहियां त शरीर जीवित हूंदो आहे, लेकिन मां शरीर जे बिना बि कुझु बि न करे सघंदी आहियां और शरीर भी मुंहिंजे बिना कुछ भी न करे सकता। लेकिन मुख्य चैतन्य शक्ति केर आहे? आत्मा है ना। शरीर त जड़ आहे, आत्मा त कॾहिं हुनखे न जलाए सघंदा आहियूं न डुबोए सघंदा आहियूं। हिन करे आत्मा में ई स्वभाव संस्कार हूंदा आहिनि। त हाणे आत्मा जा ई स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन करण लाइ आत्मा में ई शक्ति हूंदी आहे। शरीर खे सुठी रीति हलाए, जॾहिं शरीर सुठी रीति हलंदो कर्म कंदो तॾहिं त सुख मिलंदो आहे न पाण खे। त बाबा पाण आत्माउनि खे सुठा कर्म बि करणु सेखारणु आयो आहे, जंहिंसां पंहिंजे जीवन में सुखी थिए। अॼु सुबुह जो माण्हू लेट था उथनि, कॾहिं सुम्हनि था, कॾहिं उथनि था, त इहे कर्म आहिनि न। छोकी आत्मा जो संस्कार बिगड़िया आहिनि, आत्मा शरीर द्वारा ईअं कर्म थी कराए। त उहो ई आत्मा खे ई कर्म करणु भॻवानु सेखारणु आयो आहे। आत्मा में जॾहिं परमात्मा द्वारा सुठी शक्तियूं मिलंदियूं आहिनि न, त आत्मा शक्तिशाली थींदी आहे। त हुनजा सुबुह खां राति ताईं कर्म बि सुठा थींदा आहिनि। हुनखे जॾहिं शक्ति हूंदी अथसि, सुठा गुण हूंदा अथसि, त आत्मा जो हिक ॿिए सां संबंध व्यवहार बि सुधरी वेंदो। त परमात्मा आत्माउनि जो बि कंहिंखे सुधारणु आयो आहे? आत्माउनि जी। आत्मा हाणे बिगड़ी वई आहे न, पाण चऊं फलानो बिगड़ी वियो आहे, हुनजो संस्कार संग बिगड़ी वियो अथसि। पाण त शरीर खे ई ॾिसी करे सोचंदा आहियूं न, लेकिन हुनजी आत्मा हुनजे शरीर खे वठी थी वञे न, कि मूंखे उहो सभु खपे, उहो सभु ॾिसणो आहे, उहो सभु करणो। छो जी देह भान अची वियो आहे, भई देह खे ॾिसणु ऐं देह खे ई सभु कुझु कराइण, इहे आदत पइजी वई आहे। त हाणे आत्मा खे ई जागृति ॾियणु आयो आहे परमात्मा, आत्मा जो संस्कार सुधारणु आयो आहे। अहिड़ी आत्मा जंहिंजा संस्कार बिगड़ंदा आहिनि हुनखे तमो प्रधान आत्मा चइबो आहे। त हाणे बाबा पाण आत्माउनि खे सतो प्रधान ठाहिणु आहे। त जीअं शरीर जा कोई बि पाण खे शरीर जे लाइ सुठो कमाइण खाइण, सुठो घर वग़ैरह वठूं, असां रहूं, इहे इच्छाऊं थींदियूं आहिनि न माण्हुनि जी। त हिन करे ॿारनि खे बचपन खां ई पढ़ाईंदा लिखाईंदा आहिनि कि सुठो पढ़ंदव लिखंदव त पोइ वॾा थींदव, सुठी कमाई कंदव, सुठे घर में रहंदव, सुठो सभु कुझु हूंदो। शरीर जे लाइ सोचंदा हुआसीं न, उन ई हिकु जीवन जे लाइ सोचंदा हुआसीं। लेकिन हाणे परमात्मा कंहिंखे पढ़ाइणु आयो आहे? आत्माउनि खे। आत्माउनि अहिड़ो कोई दुनिया में स्कूल त आहे न जिते आत्माउनि खे पढ़ाए। छो जी आत्माउनि खे पढ़ाइण लाइ ओड़ो टीचर बि खपे न। त आत्माउनि जो टीचर आहे परमात्मा। परमात्मा आत्माउनि जो बाप बि आहे त टीचर बि आहे। हाणे उहो परमात्मा टीचर ई हिन दुनिया में ब्रह्मा तन में अची करे आत्माउनि खे पढ़ाए थो। बाबा चए थो दुनिया में अहिड़ो कोई स्कूल न हूंदो जिते पढ़ाइण वारो बि निराकार, पढ़ण वारा बि निराकार। बाबा त जॾहिं शिक्षाऊं ॾींदो आहे त आत्माउनि खे ई ॾिसी करे शिक्षाऊं ॾींदो आहे न, भई हिन आत्मा में छा खामी आहे, हिनखे कहिड़ी शिक्षा जी ज़रूरत आहे, हिन आत्मा में कहिड़ी विशेषता आहे, हुनखे कीअं कार्य में लॻाइणो।
परमात्मा आत्माउनि खे ॾिसी करे व्यवहार में ईंदो आहे, शरीरनि खे न ॾिसंदो आहे। पंहिंजी त नज़र पहिरियों शरीर ते पईंदी आहे न, भई ये स्त्री आहे, ये पुरुष आहे, इहो ॿार आहे, ये हिन जाति जो आहे, हिन जो कारो रंग अथसि, हिन जो मुंहुं आहे, हीअं अथसि, अखियूं हीअं अथसि। लेकिन परमात्मा जी नज़र किथे पईंदी आहे? भ्रुकुटी जे विच में, जाते आत्मा निवास कंदी आहे। त परमात्मा बि भल ब्रह्मा तन में ईंदो आहे, लेकिन उहो चईंदो आहे त हिन ब्रह्मा जे शरीर खे बि न ॾिसो। ब्रह्मा जे शरीर जो त मां आधार वरितो आहे, छोजी मूंखे ॾिसण लाइ अखियूं खपनि, मूंखे तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधण लाइ कन खपनि, मूंखे तव्हांखे ज्ञान ॿुधाइण लाइ मुंहुं खपे न। बिना मुंहुं सां आत्मा कीअं पाण सां ॻाल्हाए सघंदी? त परमात्मा बाप बि ब्रह्मा तन में आया आहिनि, लेकिन तॾहिं बि चवनि था कि न ब्रह्मा जे शरीर में बि मां परमात्मा भ्रुकुटी जे विच में वेही करे तव्हांखे ॾिसां थो, ईअं सोचो। जॾहिं परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे ज्ञान ॿुधाईंदा हुया त बाबा इहे ई चईंदा हुया कि हिन ब्रह्मा खे न ॾिसो, भ्रुकुटी में ॾिसो, मां तव्हांखे ज्ञान थो ॿुधायां। त ईअं ई पाण सभिनि खे बि अभ्यास करिणो कि असां सभु आत्मायूं हिक ॿिए सां व्यवहार में था अचूं। पर शरीर जो संबंध ई अलॻि अलॻि आहे, संबंध अलॻि अलॻि आहे। कोई कंहिंजो माउ ऐं बेटे या बेटी जो हूंदो, पति पत्नी जो हूंदो, माउ पीउ जो हूंदो, सास, अनेक प्रकार जो संबंध आहे। लेकिन त बि बुद्धि में छा रहे, मन में असांखे यादि रहे कि हिन आत्मा सां मां ॻाल्हायां थी, आत्मा खे ॾिसां थी, आत्मा सां व्यवहार में थी अचां। त जेका शरीर खे ॾिसंदे ई जेकी ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि न, इहे ॻाल्हियूं पाण भुलिजी वेंदा। छोजी आत्मा जी स्मृति रहंदी त आत्मा त भाव आहे, असां आत्मा आहियूं त परम धाम निवासी आहियूं, शुद्ध आत्मा ई आहे न। हिन दुनिया में असां अची करे जनम मरण जे चक्कर में अची करे विकारनि जी वश थी करे अशुद्ध थिया आहियूं। असां सभिनि जो बाप हिकु ई परमात्मा बाप आहे। त इहे जॾहिं स्मृति रहंदी त बाक़ी सभु पुराणियूं ॻाल्हियूं भुलिजी करे पाण हिक ॿिए खे माफ़ करे सघंदासीं। त हिक ॿिए खे माफ़ कर त हिसाब किताब चुकतो ई थी वियो न। त हाणे बाबा उहो ई थो चए कि आत्मा खे ॾिसण जो अभ्यास करो। त इहा बि हिन अभ्यास सां बि पाण पंहिंजे अंदरि ॾाढो परिवर्तन ईंदो आहे, पंहिंजे स्वभाव संस्कारनि में ऐं आत्मा में शांती ॾाढी ईंदी आहे। जो हिक ॿिए जे शरीर खे ॾिसी करे ॻाल्हियूं यादि ईंदियूं आहिनि न, हाणे पाण नई दृष्टि सां ॾिसंदासीं कि असां सभु आत्मायूं भाव आहियूं। त बाबा चवनि था आत्मा जो पाठ पक्को करो। पहिरों हिन पढ़ाई जो पहिरों ऐं अंत पाठ इहो ई आहे कि मां केरु? आत्मा। मां ही आत्मा परम धाम निवासी आहियां। मां ही आत्मा सतयुग में देवी देवताउनि जहिड़ो जीवन जी करे आई आहियां, ओड़ो पाठ वॼायो हुयो। मां ही सत्युग त्रेता पार करे द्वापर युग में मां ही आत्मा विकारनि जे वश थी करे हाणे कलयुग अंत ताईं अची करे मां पतित थी आहियां। मुंहिंजी आत्मा ते ही जन्म जन्म जे पापनि जो बोझो आहे। त हाणे जीअं मां रोज़ शरीर जी मैल खे साफ़ कंदी आहियां, उहो मुंहिंजी आत्मा खे रोज़ छा करिणो आहे? परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा जा मैल उतार। सोचो पूरा 2500 वर्ष 2 युगनि जी मैल आत्मा ते लॻल आहे। त हुनखे मैल खे कढण लाइ केतिरो पाण खे निराकार रूप में बाप खे यादि करिणो पवंदो न। हिन करे बाबा चए थो कर्म योगी ठहो, कर्म कंदे बि मूंखे यादि कंदा रहो, तॾहिं पंहिंजी आत्मा जी मैल जल्दी जल्दी उतरजंदी। अच्छा मीठे मीठे सुकीले दे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे कार्य कंदे हुए बि संपूर्णता जी समीपता जी अनुभूति करण वारा ब्रह्मा बाप समान एग्जाम्पल ठहो। ब्रह्मा बाप कहिड़ा? जंहिंमें शिव बाबा आयो त हुन में शिव बाबा आयो त उहो बि पहिरियों नंबर वियो न, छोजी परमात्मा हुनजे शरीर में आयो
त हुननि सां ई हुननि सभिनि खे ज्ञान ॾिनई। त ॿुधण वारी पहिरियों उहा आत्मा। त ब्रह्मा बाबा कीअं अभ्यास कई, भई हुन वटि त ॾाढी सारी ज़िम्मेवारी हुई न, भई भॻवान हुनजे शरीर में अचे थो, माण्हुनि खे ज्ञान ॿुधाए थो, त ॾाढा सारा माण्हू हुननि सां मिलण ईंदा हुया। त उहो कर्म कंदे कंदे बि हुन पंहिंजी आत्मा खे पूरो शुद्ध ठातई, अर्थात पवित्र ठातई। कीअं ठातई? कर्म कंदे हुए बि, हिक ॿिए खे ॾिसते हुए बि हमेशह इहे ई ॾिसंदा हुया कि ये सभी आत्माएं मुंहिंजा भाउ आहिनि ऐं इहे परमात्मा सां मिलण आया आहिनि, मिसां न। त हिन अभ्यास सां उहो पंहिंजे पाण खे हुननि पवित्र शुद्ध ठातो हुयो। ऐं कर्म कंदे हुए बि सभिनि खे इहे ई सेखारींदो हुयो कि परमात्मा खे यादि करे कर्म करो, मुंहिंजो न करो, सभु तुंहिंजो तुंहिंजो थी, तुंहिंजा ॿार, तुंहिंजो कार्य। त तुंहिंजो कंदासीं त छा यादि ईंदो? जॾहिं कार्य ई हुनजो आहे त कुझु बि कर्म करणो हूंदो त पहिरियों त हुन खां पुछंदासीं न, जंहिंजो बि कार्य हूंदो। त मुंहिंजो न, तव्हांजो। त हर कर्म कंदे पाण खे अटेंशन ॾींदो, भई जंहिंजो कर्म आहे, जंहिंजा ॿार आहिनि, हुन खां पहिरियों पाण पुछूं, हुनखे पहिरियों पाण ॿुधायूं, पोइ कर्म कयूं। त हिन सां पंहिंजा सभु कर्म सुधरी वेंदा। स्लोगन आहे, कर्म कंदे हुए परमात्मा खे यादि करण जो अनुभव करण ई कर्म योगी ठहिणो। पाण खे कर्म सन्यासी न ठहिणो। भई कर्म सन्यासी त कोई थी न सघंदो आहे, भले सन्यासी चईंदा आहिनि असां कर्म न कंदा आहियूं, लेकिन शास्त्र आदि पढ़णु ऐं तपस्या आदि करणु या रोटी खाइणु, स्नान आदि करणु, इहो बि त कर्म आहे न। त इहो त आहे ई कर्म क्षेत्र। इन कर्म क्षेत्र ते रही करे कोई बि कर्म सन्यासी न थी सघंदो आहे। त परमात्मा बाप चवनि था कर्म त तव्हांखे करणो ई अथव, छो जो तव्हां आया ई हिते कर्म करणु आया। लेकिन हाणे हर कर्म मूंखे यादि करे करो त तव्हांजा कर्म सुधरी वेंदा। इनखे कर्म योग चइबो। अच्छा।